रेहाना मां तव्हांखे वेलकम चवां थी सुबह मेहरान प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक है तारा, तव्हां ॿुधायो? मौसम तब्दील आहे रेहाना। स्कूल वञण में यकीनन अव्हांखे बि ॾुखियाई थींदी हूंदी। ॿारड़ियूं जेके अव्हां जूं स्टूडेंट्स स्कूल अचनि थियूं उन्हनि जे लाइ थोरो घणो प्रॉब्लम हूंदो। कीअं पिया मैनेज कयो? बस बिल्कुलु थोरो मौसमी हालात ई आहिनि, पर यकीनन पढ़ाई ऐं तालीम खे बि त ॾिसणो आहे। ऐं मौसमी हालात ख़राब हुअण जे बावजूद बि कोशिशि कंदा आहिनि ॿारड़ा बि, असीं बि, त पढ़ाई ते कोई असरु न पवे। इन करे गॾिजी ॾिसी रहिया आहियूं पढ़ाई खे बि तालीम खे बि। सही सही। अच्छा रेहाना, मां सोशल मीडिया ते न कुझु उस्तादनि जूं वीडियोस ॾिसंदी आहियां, कुझु टीचर्स जूं, उन्हनि जूं ॾाढी शिकायतूं हूंदियूं आहिनि सिंध गवर्नमेंट सां। ऐं माना इहो चवणु त मौसम जेको आहे सो सख़्तु आहे, तमामु घणी थधि आहे, स्कूल छो नथा बंदि थियनि, असां ॿाहिरिनि मुल्कनि सां थोरी मुक़ाबिलो करे सघूं था, असां पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ॾिसूं, असांखे छो कोन थियूं मोकलूं मिलनि। यकीनन इहे वीडियोस तव्हांजी नज़र मां बि गुज़रंदियूं हूंदियूं। कीअं था ॾिसो भला इन्हनि शयुनि खे? तारा, यकीनन मौसमी हालातनि जो असरु पवंदो आहे। को बि असां वटि कारोबार हुजे, बिज़नेस हुजे, स्कूल यूनिवर्सिटीज़ हुजनि, मौसमी हालातनि जे करे असीं बि डिस्टर्ब थींदा आहियूं ऐं ॿार बि। पर छा असीं हालातनि खे मद्देनज़र रखंदे को अहिड़ो कढे सघूं जंहिं ज़रिए ॿारनि जी तालीम ते घटि असरु पवनि। मतिलबु जेकॾहिं असीं थोरो हालातनि खे ॾिसूं त यकीन करियो, जेकॾहिं ॿार कोई स्वेटर जर्सी पाए बि जेकॾहिं स्कूल पहुचे पियो त आउं इहो मतिलबु चवंदसि त ॿार जी तालीम ते कोई असरु न पवे। त पाण बजाए मोकलनि जे अगरि थोरो घणो बि टाइम घटाए या वधाए जेकॾहिं तालीम खे जारी रखे सघूं था त रखणु घुरिजे असांखे। ऐं हिन में थोरो वालिदीन खे बि कोऑपरेट करणु घुरिजे। हा हा बिल्कुलु, इलाही सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां। जी हा, प्लीज़ प्लीज़ कंटिन्यू कयो तव्हां। जेकॾहिं वालिदीन थोरो कोऑपरेट कंदा न, तव्हां सोचो त साल जे 12 महीननि में केतिरियूं मोकलूं हूंदियूं आहिनि, असीं केतिरा कलाक ॿारनि खे पढ़ाई पिया मतिलबु ॾियूं, तालीम पिया ॾियूं। त तव्हां ॾिसो जेकॾहिं अञा बि मोकलूं कंदासीं त ॿार जी तालीम जी सिलेबस, निसाब सभु रहिजी वेंदो। बहितर कोन आहे त पाण मोकलनि खे बजाए ॿारनि खे स्कूल वठी अचण ते सोचूं। असीं उनमें कहिड़ियूं सहूलियतूं ॾेई सघूं था? ॿार खे तव्हां स्कूल पहुचायो, अहिड़ा ख़तरनाक या ख़राब त मौसमी हालत न आहिनि जिनमें ॿार वाकई मतिलबु बिल्कुलु स्कूल न अची सघनि। बेशक टाइम थोरो अॻिते पोइते कजे, सुबुह वारो या मोकल वारो, पर बिल्कुलु बजाए ॿारनि खे स्कूल खां घर विहारण जे स्कूल मोकिलणु बहितर रहंदो। सही, बिल्कुलु सही पिया चओ तव्हां। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। दुनिया जो असांजो इहो वाहिद मुल्क आहे, या असां सूबे जी ॻाल्हि कयूं न त असां वटि एतिरियूं छुटियूं थियनि थियूं हर ॾींहं जी। बसि असांखे जेको आहे न थोरी सिर्फ़ु जेको आहे असांखे ख़बर पइजी वञे त अॼु कुझु थिए पियो त असां इंतज़ारु कंदा आहियूं त असांखे जेको आहे नोटिफिकेशन मिलंदो। मोकल जी तरफ़ जेको ऑप्शन हूंदो आहे न, असीं उन ते सोचींदा आहियूं। असीं इहो न आहियूं सोचींदा त छा स्कूल पहुचण खां पोइ मुंहिंजो ॿारु जेकॾहिं तालीम हासिल करे पियो त पोइ आउं मूंखे घर छो विहारियां। बहितर आहे त आउं स्कूल मोकिलण जी ऑप्शन तरफ़ सोचियां, न की मतिलबु मोकल जी तरफ़ ऐं घर विहारण जी तरफ़। बिल्कुलु रेहाना, असांखे अव्हां जहिड़नि उस्तादनि जी ज़रूरत पवे थी पंहिंजी हिन सोसाइटी में। ॾाढा डेडिकेटेड आहियो पंहिंजी फील्ड सां। मां अव्हां जूं एक्टिविटीज़ अक्सर ॾिसंदी रहंदी आहियां ऐं मां जी जी माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो सुठो कमु कयो पियो। अच्छा, तव्हांजे स्कूल जी भला हिननि ॾींहंनि में छा टाइमिंग आहे? टाइम उहो ई आहे 9 बजे। 9 बजे ताईं ॿारड़ियूं पंहिंजे टाइम ते पहुची वेंदियूं आहिनि। सही, बिल्कुलु ठीकु। हालांकि उमरकोट खां थोरो परे तरफ़ मुंहिंजो स्कूल आहे, ईअं सम्झो त ॻोठ वारे हिसे या इलाइक़े में ईंदो आहे मुंहिंजो स्कूल। पर ॿारड़ियूं टाइम ते पहुची वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, थोरी लेट थी वेंदी आहे ॿारनि खे त मतिलबु असेंबली जे टाइम ते थोरी घणी मतिलबु देरि सवेर ॿारड़ियूं पहुची वञनि थियूं। बहरहाल शुरूआती ॾींहंनि हाज़िरी थोरी घटि रही, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे रूटीन ते अचे पई थी। जी बिल्कुलु ईअं ॾिसी बि ख़ुशी थिए थी त ॿारड़ियूं पंहिंजी तालीम सां केतिरियूं सचियूं आहिनि। ऐं इहे बि वालिदीन आहिनि जेके ॻोठ में मतिलबु ईअं सम्झो त ॻोठ में रहंदड़ वालिदीन आहिनि जेके पंहिंजी नियाणियुनि खे घर कोन पिया विहारनि, स्कूल मोकिलीनि था। बिल्कुलु। ऐं हुनजी हाज़िरी में बि मतिलबु चङो ख़ासो फ़र्क़ु अची वियो आहे पहिरीं खां। हा हा, छो त उस्ताद जेकॾहिं फुल डेडिकेशन सां पढ़ाए थो त पोइ यकीनन पेरेंट्स बि कोऑपरेट करण लाइ तयारु हुजनि था। ॿारनि जी बि दिलि चवे थी त असां स्कूल अचूं। अच्छा रेहाना, अव्हां जी जेका पढ़ाइण जी स्ट्रेटजी हूंदी आहे मूंखे थोरी डिफरेंट लॻंदी आहे। माना बुक्स खां हटी करे तमामु एक्टिविटीज़ बि तव्हां कराए रहिया हूंदा आहियो। ऐं आउं ॼाणा थी त जिथे तव्हां मौजूदु हूंदा आहियो, जिथे तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियो था, उते तमामु सहूलियतुनि खां अव्हां जो स्कूल जेको आहे सो यकीनन थोरो पोइते आहे। कीअं मैनेज कंदा आहियो सभिनीनि शयुनि खे ऐं कीअं सोचींदा आहियो थोरो डिफरेंट अंदाज़ में पढ़ाइणो आहे ॿारनि खे?
ताहिरा ॾिसो, उस्ताद जेकॾहिं बहितरीन आहे त हू सोचींदो इहो त जेकॾहिं आउं इन माहौल में घटि वसाइलनि जी मौजूदगी में जेकॾहिं आउं पंहिंजी ॿारड़ियुनि खे उनजी सलाहियतनि खे वधाइण जे लाइ अगरि मूंखे ॿारड़ियुनि खे क्रिएटिव ठाहिणो आहे त मूंखे सिर्फ़ु किताब ते महदूद न रहणो, ऐं बियॉन्ड द लिमिट्स, बियॉन्ड द बॉक्स ऐं सोचींदसि त मूंखे पंहिंजी ॿारड़ियुनि खे पढ़ाई तरफ़ कीअं वठी अचिणो, मूंखे उन्ही खे इंट्रस्टिंग प्लस में क्रिएटिव ठाहिणो आहे त मूंखे इन्हनि शयुनि खे एनालाइज़ बि करिणो आहे त आउं घटि रिसोर्सिस जी मौजूदगी में आउं पढ़ाई खे इंट्रस्टिंग या क्रिएटिव कीअं थी ठाहे सघां। ऐं यकीन करियो जेको असांजो सिलेबस मौजूदु आहे उन में स्टूडेंट्स लर्निंग आउटकम्स ॾिनल हूंदा आहिनि। तव्हां ॿार खे को बि टॉपिक पढ़ायो ऐं जेकॾहिं कोई उस्ताद सिर्फ़ु उहो SLOs ते ई कमु करे न त उनजी जेको पढ़ाइण जी स्ट्रेटेजी ऑटोमेटिक चेंज थी वञे। ऐं उन मौज़ू ते जेकॾहिं आउं ॿारनि खे उन लेवल ते वठी अचां त मूंखां सवाल कनि, जॾहिं हू सवाल कनि थियूं त मूंखे वधीक तयारी करणी पवंदी त हाणे मुंहिंजा ॿार ज़हीन थियण शुरू थी विया आहिनि। हू सवाल कंदा आहिनि, मूंखे अंदाज़ो थी वेंदो त ॿार जी लेवल केतिरी आहे ऐं आउं उन हिसाब सां हलंदी रहंदी आहियां। मूंखे बि मज़ो अची वेंदो आहे ऐं ॿारनि जो बि मतिलबु पढ़ाई जो जेको लेवल हूंदो उहो चेंज थींदो रहंदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढियूं अपग्रेड बि थियनि पियूं। ईअं न त सिर्फ़ु मुंहिंजो मतिलबु थिए पियो लर्निंग सिर्फ़ु मुंहिंजी थिए पई, ॿारड़ियूं बि एतिरो रेस्पॉन्स ॾियनि थियूं त मूंखे पढ़ाइण में वधीक मज़ो ईंदो आहे। हिकु उस्ताद खे बि छा खपे जेकॾहिं ॿारड़ियूं एतिरियूं क्रिएटिव ऐं एक्टिव हुजनि त हू हिकिड़ो माहौल ठाहिणो पवंदो आहे बहरहाल उस्ताद खे त उन लेवल ताईं ॿारड़ियुनि खे वठी अची पंहिंजी लर्निंग, पंहिंजूं एक्टिविटीज़ ऐं पंहिंजो जेको आउटकम्स आहिनि उन्हनि खे इनहांस करे।